नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे तंगवाणी खां ख़बर ॾींदा हलूं त तंगवाणी शहर में अॼु 12 ॾींहं बि लॉकडाउन जो अमल जारी कयो वियो। सिंध हुकूमत जे कयल फ़ैसिलनि मुताबिक़ अॼु जुमे जे ॾींहुं हुजण जे करे तंगवाणी शहर मंझंदि जो 12 वॻे खां शाम जो 3 वॻे ताईं मुकमल तौर सील कयो वियो। हिन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु है तंगवाणी में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल रज़ाक नंदवाणी। जी अब्दुल रज़ाक, हिन हवाले खां तव्हां वटि कहिड़ा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। अॼु 12 ॾींहं ते तंगवाणी शहर में लॉकडाउन और अमल जारी आहे। अॼु जुमे जे ॾींहुं सिंध हुकूमत जे कयल फ़ैसिलनि मुताबिक़ 12 खां वठी 3 बजे ताईं जेको मुकमल शहर लॉकडाउन आहे मुकमल सील कयो वियो आहे। हिते पाक आर्मी, रेंजर्स ऐं पुलिस जा एहलकार गश्त करे रहिया आहिनि। ईंदड़ वींदड़ जेके तंगवाणी जा सरहदी रस्ता आहिनि उहे मुकमल सील कया विया आहिनि। जी महिरबानी अब्दुल रज़ाक, तव्हांजी तफ़सीलात ॿुधाइण जे लाइ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।